ॾिसंदड़ो हिन वक़्तु असां कारूंझर जे हिकु ॿिए मक़ाम ते पहुता आहियूं जेको ही कारूंझर जबल जे मथां पुल ठहियल आहे ऐं माण्हू सियाह अचण वञण लाइ हिते पंहिंजो सुठे नमूने सां इंजॉय करे रहिया आहिनि। कारूंझर जी चोटीअ ते चढ़ण लाइ पिणु ही रस्तो आहे। ही रस्तो पुल जे ज़रिए ठाहियो वियो आहे। हीअ हुकूमत तरफ़ां हीअ पुल ठही वई आहे। हिन पुल जा नज़ारा पिणु असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। साम्हूं ही आबशार जो पाणी, आबशार जो जेको पाणी आहे हेॾां हीअ क्रॉस थींदो आहे। क्रॉस थी ऐं हेठां में पई ऐं आबादियूं उहे आबाद थींदियूं आहिनि। तमामु ख़ूबसूरत लोकेशन सां इहे पुल ठही वई आहे। असां खे हिन पुल जो नज़ारा करे रहिया आहियूं ऐं साम्हूं कारूंझर ते चढ़ण लाइ माण्हू पिणु उहे रहंदा आहिनि। कारूंझर ही थरपारकर शहर जो अहम तरीन शहर नगर पारकर ही पुल अच वञ में माण्हुनि खे काफ़ी सहूलियत ॾेई रही आहे ऐं तमामु हिकिड़ो सुठो तफ़रीह लाइ हीअ शइ इस्तेमालु थी रही आहे। असांजी कोशिशि हूंदी त इन्हनि दोस्तनि खे सभिनी खे ही दोस्त पिणु इंजॉय करे रहिया आहिनि। ही जेके बि माण्हू ॾिसनि था घुमंदड़ फिरंदड़ हिनखे असां जी कोशिशि हूंदी त इहे ख़ूबसूरत नज़ारा ख़ूबसूरत असां अव्हांखे ॾेखारींदा हलूं। ऐं कारूंझर जे कच्छ में ही जेके तफ़री मक़ामात नगर पाकर में ठाहिया विया आहिनि उन खे माण्हू उन्हनि मौसम जे मुताबिक़ हीअ वादी हीअं ॾिसो हाणे हिकिड़ी वादी लॻी रही आहे जंहिंजे करे ही ॾिसो माण्हू ही साम्हूं मथे हीअ हेॾां पुल जा नज़ारा आहिनि जेके असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। वरी अव्हांखे अॻिली वीडियो में असां अव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं।